अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा छा थींदो। छा मल्हार हाणे रेस बालाजी खान सां सीनो सहाईंदो। मल्हार हाणे पंहिंजे पीउ खां हमेशह लाइ नाराज़ थी वेंदो। छा मल्हार हाणे राबेल खे ख़ुशि कंदो, उनखे ॻाल्हियुनि में राज़ी कंदो। छा रेस बालाजी खान मल्हार खे वरी ॿधाइण में खे फोन कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवांजो बिल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट करण बेकार हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे पंहिंजे पीउ खे चई छॾींदो, न मां तोखे माफ़ कंदुसि, न ई मां इन रेस बालाजी खान खे माफ़ कंदुसि। छो जो तव्हां इहो सुठो न आहे कयो। राबेल मथां इल्ज़ाम लॻाए तव्हां राबेल खे ख़्वार कयो, इन जो मां तव्हांखे हर हाल मां प्लान वठंदुसि। मल्हार जो पीउ मल्हार खे चवंदो त पुट तोखे रेस बालाजी खान सां ईअं दुश्मनी न करणु घुरिजे, छो जो हू असांखे हर कम ते मदद कराईंदो आहे ऐं हू असां सां गॾु हूंदो आहे। उन सां ॾाढी न आहे करणी। मल्हार चवंदो त बाबा मूंखे हुनजी न ई मदद खपे, न ई हुनजी अपील खपे, ऐं मूंखे हुनजी हेल्प खपे। मां चाहियां थो त राबेल जे मथां इल्ज़ाम लॻाए मूंखे उन जो हर हाल में पलांद ॾे। अगरि जेकर हुन पलांद न ॾींदो त पोइ सॼी बारूद जी गोली हुनजे सीने में लाहे छॾींदुसि। पोइ तव्हां खां जल्द जल्द थी सघे तव्हां वञी उन सां ॻाल्हायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे मल्हार सां मिलंदो। मल्हार खे चवंदो त अगरि जेकर तो राबेल सां शादी करण जी सोची त पोइ तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो। मल्हार चवंदो त रेस बालाजी खान अगरि जेकर राबेल जे मथां इल्ज़ाम लॻाए पहिरियां मूंखे इन जो भाउ पलांद ॾे। तूं राबेल जे मथां इहो इल्ज़ाम छो लॻायो। बालाजी चवंदो त मूं राबेल जे मथां इन जे करे इल्ज़ाम लॻाए जो मां उनखे वारे पीउ जे अॻियां उनखे किनो कयो, कीअं हू संग पिण तो लाइ न वठे। अगरि जेकॾहिं तोवारो पीउ उहो संग तो लाइ वठे हा त पोइ राबेल सां कॾहिं बि शादी न करे हा। हुनजे करे मूं इहा ॻाल्हि कई त मां हर हाल में राबेल सां शादी कंदुसि। मल्हार चवंदो त रेस बालाजी खान अगरि जेकर तो राबेल सां शादी करण जो सोचियो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। हुनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इहो नाम ई मटाए छॾ पंहिंजे ज़बान मां। रेस बालाजी खान चवंदो त मल्हार मां जेका चवंदो आहियां उहो करे ॾेखारींदो आहियां। हाणे इहा राबेल मुंहिंजी ज़िद बढ़जी चुकी आहे। मां हर हाल में उनखे हासिल कंदुसि ऐं उन सां शादी करे तव्हांखे ॾेखारींदुसि। मल्हार चवंदो त रेस बालाजी खान अगरि जेकॾहिं तो राबेल सां ज़बरदस्ती शादी कई त पोइ तुंहिंजो सीनो हूंदो मुंहिंजो बंदूक हूंदो, त पोइ ॾिसूं असांजे हथां केरु थो बचे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।